एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज जे सॾ खे खिपरो समेत समूरी दुनिया में भरपूर मोट मिली रही है। अवामी न्यूज़ जे सरवाण खे जस पेश करण जो सिलसिलो जारी है। खिपरो में जीए सिंध क़ौमी माज़ पारां सकाफ़ती रैली कढी वई है। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो हरीश केबीसी पंहिंजी रिपोर्ट। नाज़रीन, इन वक्त मौजूद आहियां खिपरे में 5 दिसंबर क़ौमी सकाफ़ती ॾियारो अवामी न्यूज़ जे सथ पारां अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज जे ॾिनल सॾ ते अॼु जीए सिंध माज़ पारां खिपरो वाह खां वठी शहीद चौक ताईं पैदल रैली कढी वई है ऐं अवामी न्यूज़ जे सॾ खे भरपूर आजिया कई वई। अवामी न्यूज़ जे सरवाण खे जस पेश कयो वियो आहे। हिते जेके रैली जा अॻुवान हुननि सां ॻाल्हायूं था त उन जे मौक़े ते छा चवणु। जीए सिंध क़ौमी माज़ जे तरफ़ां रैली निकिती आहे। असां इहो मैसेज खणी आया आहियूं सिंधी क़ौम खां त वधि में वधि पंहिंजी तालीम ॿारनि खे तालीम ॾियो ऐं पंहिंजे ॻोठनि में जेके स्कूलूं बंदि आहिनि उन्हनि खे खोलिरायो, सिंध जे लाइ पंहिंजी जदोजहद कयो। असां ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। असांखे महसूस थी रहियो आहे त असां जेको आहे सो पंहिंजो सिंध जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। पाकिस्तान जिंदाबाद। नई नस्ल खे पढ़ाईंदो। असां अॼु सॼी ज़िंदगी जदोजहद कई आहे। सिर्फ़ पंहिंजी क़ौम, पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी इज़तुनि, पंहिंजे नगर ऐं पंहिंजे दंगनि जे लाइ अॼु मां तव्हांखे मैदान में इहो मैसेज थो ॾियूं त असांजा जेके नौजवान हज़ारे नौजवान अॼु असां सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। वॾी धूमधाम सां टोपियूं अजरक पाए असांजो सकाफ़ती ॾियारो हिन ज़रिए असीं दुनिया खे ॾेई रहिया आहियूं त सिंध हिकिड़ो मोहबती वतन आहे। नाज़रीन, हिन जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त अॼु असांजो सकाफ़ती ॾियारो यानी क़ौमी ईद आहे, जंहिंमें असीं पटका ऐं अजरकूं ऐं टोपियूं पाए सिंध सां मोहबत जो इज़हार कंदा आहियूं। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरीश केबीसी, अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।